ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 13/12/2023। मिठा मिठा बाप दादा चवनि था मिठी मिठी ॿार तव्हांजो रूहानी योग आहे एवर प्योर ठहिण जे लाइ। छो जी तव्हां पवित्रता जे सागर सां योग लॻाईंदा आहियो न। पवित्र दुनिया स्थापना कंदा आहियो। प्रश्न निश्चय बुद्धि ॿारनि खे पहिरों कहिड़ो निश्चय पक्को हुजणो खपे, उन निश्चय जी निशानी छा हूंदी आहे। उत्तर आहे असां हिकु बाप जा ॿार आहियूं। बाप सां असांखे दैवी स्वराज्य मिलंदो आहे। इहो पहिरियों पक्को निश्चय खपे। निश्चय हूंदो त फ़ौरन बुद्धि में ईंदो कि असांजो भक्ति कई आहे, हाणे उहा पूरी थी, हाणे स्वयं भॻवानु असांखे मिलिया आहिनि। निश्चय बुद्धि ॿार ई वारिस ठहींदा आहिनि। त इहे निश्चय बुद्धियुनि जी निशानी आहे। गीता ओ दूर जा मुसाफ़िर। ओम शांति। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि परां जो मुसाफ़िर त सभी आहिनि। सभी आत्मायूं परां खां परे परम धाम जी रहण वारियूं आहिनि। इहे बि शास्त्रनि में आहे। आत्मा दूर रहंदी आहे जिते सूर्य चांद जी रोशनी न हूंदी आहे। मूल वतन सूक्ष्म वतन में कोई ड्रामो न हूंदो आहे। ड्रामो हिन स्थूल वतन जो आहे जेके मनुष्य सृष्टि चइबो आहे। मूल वतन सूक्ष्म वतन में कोई 84 जन्मनि जो चक्कर न आहे। चक्कर मनुष्य सृष्टि में ॾेखारींदा आहिनि। मनुष्य सृष्टि छा चीज़ आहे? मनुष्य कंहिंजो ठहियलु आहे। मनुष्य में हिकु त आत्मा आहे, ॿियो आहे इहे शरीर। 5 तत्वनि जो पुतलो ठहींदो आहे। उन में आत्मा प्रवेश करे पाट वॼाईंदी आहे। त दूर जो वासी त सभी आहिनि, परंतु तव्हां निश्चय कंदा आहियो। मनुष्य में निश्चय न आहे। बाप सम्झाईंदा आहिनि मूंखे दूर देश जो रहण वारो चईंदा आहिनि, परंतु तव्हां सभी आत्माउनि जो निवास स्थान हिकु ई आहे। हुन नाटक में जो पाट वॼाईंदा आहिनि हुन में त हर हिकु जो पंहिंजो घर हूंदो आहे। हुतां खां अची करे पाट वॼाईंदा आहिनि। हिते तव्हां ॿार सम्झंदा आहियो असां सभु हिकु बाप जा ॿार आहियूं। हिकु ई घर परम धाम में रहण वारी आहियूं। उहा आहे ब्रह्म तत्व। इहा आकाश तत्व आहे। हिते पाट वॼाईंदा आहियूं। राति ॾींहुं थींदो आहे न, हिन करे सूर्य चांद बि आहिनि। मूल वतन में त ॾींहुं राति हूंदो न आहे। इहे सूर्य चांद कोई देवता थोरी आहिनि। इहे त मांडवी खे रोशनी करण वारे बत्तियूं आहिनि। ॾींहं में सूर्य रोशनी ॾींदो आहे, राति में चांद जी रोशनी हूंदी आहे। हाणे सभु मनुष्य चाहींदा आहिनि मुक्ति धाम में वञूं। ॼाणंदा आहिनि भॻवानु मथे में रहंदो आहे। भॻवान खे बि यादि कंदा आहिनि। हे परम पिता परमात्मा, त बुद्धि मथे हली वेंदी आहे। आत्मा सम्झंदी आहे, परंतु अज्ञान छायल आहे दुनिया में। इहे बि ॼाणंदा आहिनि असां हितां जा रहण वारा न आहियूं। असांजो बाप त उहो आहे। मुख सां ओ गॉड फादर चईंदा बि आहिनि, पोइ बि चई ॾींदा आहिनि सभु फादर ई आहिनि। गॉड सर्वव्यापी आहे। ॿारनि खे सम्झायो आहे तॾहिं त फादर न आहिनि। सभु त फादर न आहिनि। बाबा ॿारनि खे सम्झायो अथई कि सभु त फादर न आहिनि। सभी आत्मायूं आपस में भाउ आहिनि। इहे न ॼाणण जे कारण लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। तव्हां आत्मायूं ब्रदर्स आहियो, हिकु बाप जी संतान आहियो न। निश्चय बुद्धि बि नंबरवार आहिनि। लौकिक संबंध में निश्चय रहंदो आहे कि इहो बाप सां वरसो पाइणो आहे। हिते बाप सां माया घड़ी घड़ी मुंहुं फिराए ॾींदी आहे। हिते बाप सां माया घड़ी घड़ी मुंहुं फिराए ॾींदी आहे। सर्वशक्तिवान बाप जा ठहींदा आहियो त माया बि सर्वशक्तिवान थी करे लड़दी आहे। 5 विकारनि ते जीत पाइण जी युद्ध आहे न। युद्ध त मशहूरु आहे न। बाक़ी शास्त्रनि में जो कौरव पांडव आदि ॾेखारिया आहिनि इहा ॻाल्हि आहे न। इहा रावण सां गॾु युद्ध ॾाढी वॾी भारी आहे। असां चाहींदा आहियूं बाप जी यादि में रही करे असां संपूर्ण ठहूं, आत्मा प्योर ठहे। ऐं ॿियो त कोई रास्तो ई न आहे सवाइ योग जे। ऐं जो बि योग सिखंदा आहिनि उहो कोई प्योरिटी जे लाइ न आहे। उहो त सभु स्थूल योग आहिनि, अल्पकाल जे लाइ। ऐं इहो आहे रूहानी योग एवर प्योर ठहिण जे लाइ। हिन सां आत्मा प्योर ठहींदी आहे। हिन सां आत्मा शक्तिशाली ठहींदी आहे।
पवित्रता जे सागर सां गॾु योग लॻाइण सां पवित्र ठहींदा आहियूं न। बाप चईंदा आहिनि न, योग अग्नि सां तव्हांजो जन्म जन्मांतर जा पाप भस्म थींदा। बुद्धि भी चईंदी आहे, ये पतित दुनिया आहे। कोई खां बि पुछो ये सतयुग आहे या कलयुग आहे, हिनखे सतयुग कोई बि न चईंदो आहे। सतयुग त नई दुनिया हुई, उनखे गोल्डन एज, हिनखे आयरन एज चइबो आहे। पुरानी दुनिया खे कलयुग ऐं नई दुनिया खे सतयुग चइबो आहे। हीअं चई न सघंदा आहिनि कि हाणे सतयुग बि आहे ऐं कलयुग बि आहे। न, नरकवासी माना ई नरकवासी। पुरानी दुनिया खे पतित, नई दुनिया खे पावन चईंदा आहिनि। मनुष्य जे लाइ ई सम्झाईंदा आहिनि, जानवर थोरी चईंदा पतित पावन अचो। कोई सां बि पुछो त चईंदा ये नर्क आहे। भारत ई नई दुनिया स्वर्ग हुयो, भारत ई पुराणी दुनिया नर्क थियो आहे। भारत ते ई जोर ॾींदा आहिनि, ॿिया सभु त विच में ईंदा आहिनि, हुननि सां असांजो तैल्लुक़ न आहे। ॿिया सभिनि त विच में ईंदा आहिनि। ॿिया सभु धर्म ऐं ॿिया सभु दुनिया जा ॿिया पार्ट जेका आहिनि, दुनिया देश आहिनि, उहे त पोइ ईंदा आहिनि विच में। हुन सां असांजो कोई ताल्लुक़ न आहे। असांजो धर्म ई अलॻि आहे, जो हाणे प्रायलोप थी वियो आहे। हाणे त निश्चय बुद्धि ठहिया आहे। ॼाणंदा असां हिकु बाप जा ॿार आहियूं। बाप सां असांखे स्वराज्य मिलंदो आहे। बाप सां असांखे स्व ते राज्य करण जो राज्य मिलंदो आहे। पहिरियों त इहो पको निश्चय खपे। बाबा चईंदा आहिनि न, पहिरियों त असांखे पंहिंजी मन बुद्धि संस्कारनि ते राज्य करणु अचिणो खपे। पहिरियों त असांखे पंहिंजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करणु अचिणो खपे। स्वराज्य अधिकारी ई विश्व राज्य अधिकारी ठहींदो। ज्ञान ॿुधंदा आहिनि उहो त ठीकु आहे, प्रजा ठही वेंदी आहे। बाक़ी असां बेहद जे बाप जा ॿार आहियूं, इहे निश्चय थी वञे, सम्झनि असांखे भक्ति जी, असां भक्ति कई आहे भॻवान सां मिलण लाइ। हाणे उहा भक्ति पूरी थी, हाणे असांखे स्वयं बाबा मिली आहिनि। हाणे भॻवानु स्वयं अची करे मिलियो आहे। उन्हनि सां असां सूर्यवंशी स्वराज्य पद पायूं था न, असांखे मिलंदो आहे, असां पायूं था। असां एतिरो ऊच पद पाईंदा आहियूं। जीअं साहूकार माण्हू ॿारनि खे गोद वठंदा आहिनि, उहो त हिकु ॿार वठंदा आहिनि। हिते त बेहद जो बाप, अनेक ॿार खपनि न बाप खे। त चईंदा आहिनि जो मुंहिंजो ॿारु ठहींदो उनखे स्वर्ग जो वरसो मिलंदो, जो मुंहिंजो न ठहींदो त उहो वरसो न वठी सघंदो। श्रीमत ते ई न हलंदा आहिनि। जेके निश्चय थी वञे उहो त चईंदा आहिनि बाबा तव्हां वरी खां असांखे वरी खां आया आहियो, बसि असां त तव्हांजो हथु छॾंदासीं न, बुद्धि रूपी हथु। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ॿार पोइ ॿियनि खे सम्झाईंदा आहिनि कि असां पारलौकिक बाप जा ॿार ठहिया आहियूं, उन्हनि जी श्रीमत ते असां हलंदा आहियूं। असांखे परमपिता परमात्मा पढ़ाईंदा आहिनि। एतिरा सभु बीके ठहिया आहिनि त ज़रूरु निश्चय आहे त असां बि छो न ठहूं। जीअं जॾहिं असां नशे सां कंहिंखे चईंदासीं न, तॾहिं कंहिंखे तीर लॻंदो ऐं उहो बि चईंदा अरे तव्हां भॻवान जी मत ते हलंदा आहियो। ॾिसो हीअ लाइन बाबा केॾी सुठी, बाबत हमेशह सुठो ई ॿुधाईंदा आहिनि कि कंहिंखे बि ॿुधायो कि असां परमपिता परमात्मा जा हाणे पारलौकिक बाप जा ॿार ठहिया आहियूं। असां उन्हनि जी श्रीमत ते हलूं था, असांखे परमपिता परमात्मा पढ़ाइनि था। एतिरा सभु बीके ठहिया आहिनि त ज़रूरु निश्चय आहे त असां बि छो न ठहूं। लिखी करे मोकिले ॾियो कि असां तव्हांजा ठहिया आहियूं। बाप चईंदो आहे असां कोई दूर थोरी आहियूं, असां त हिते ई वेठा आहियूं। हाज़िर आहे न बाबा त हाणे हिते प्रैक्टिकल में बाबा वेठा आहिनि। जी प्रेसिडेंट जे लाइ चईंदा आहिनि न कि हिन सृष्टि ते हाज़िर आहे, त हिन जो मतिलबु इहे न कि प्रेसिडेंट सर्वव्यापी आहे। ईअं ई परमपिता परमात्मा जंहिंखे सुख करता दुख हरता चईंदा आहियूं, उहो सर्वव्यापी न थी सघंदो आहे। बाबा चवनि था जीअं चईंदा आहिनि न कि हा उहो हाणे हिन ई कोई ॿिए शहर में वेंदो त चईंदा आहिनि हा हिन ई सिटी में आहिनि। उहे त हिकु जॻह हूंदा न, ईअं थोरी हर जॻह हूंदा। त उहे ई परमात्मा बि हिन दुनिया में आयल आहिनि, हाणे हाज़िर आहिनि।
लेकिन सर्वव्यापी न इन्हनि सां मिलणो त आहे त 00 नंबर डायल करो। उन्हनि जी हाज़िरी में मनुष्य एतिरा दुखी कीअं, अगरि भॻवानु सर्वव्यापी आहे त पोइ उन्हनि जी सर्वव्यापी थियण सां मनुष्य एतिरा दुखी कीअं थी सघंदा आहिनि। वो सर्वव्यापी न थी सघंदा आहिनि, जबकि बाप जी गैर हाज़िरी स्वर्ग में बि कोई दुख न रहंदो आहे। हाणे त वरी बि असां चई सघंदा आहियूं भॻवानु हिन सृष्टि ते आहे, लेकिन त बि एॾो अञा त दुख दूर थिए थो न जेसिताईं असां न सम्झूं। लेकिन बाबा जी गैर हाज़िरी में स्वर्ग में बि कोई दुखी न रहंदो, छो कि उते त बाबा जी मत ते हलंदा, बाबा जे राज्य में। त बाबा चवंदा आहिनि कि ईअं हुननि खां पुछो कि अगरि भॻवानु हिन समय हिन सृष्टि ते हाज़िर आहे त दुख छो आहे। सत्युग में हाज़िर न हूंदो त बि दुख न हूंदो। ॿारनि बाप जे लाइ घोंसलो ठातो आहे, बाप ॿारनि जे लाइ घोंसलो ठातो आहे। जीअं चिड़िया ॿारनि जे लाइ घोंसलो ठाहींदी आहे न, त बाप बि असांजे लाइ असां द्वारा ई आख़िरा घोंसलो ठाराईंदा आहिनि, असां द्वारा ई ठाराईंदा आहिनि बाबा। तव्हांजे ई रहण जे लाइ स्वर्ग जो आखरा ठहनि था न, अर्थात स्वर्ग जो घोंसलो ठहे थो न। बाप चवंदा आहिनि तव्हां मुंहिंजी मथे हलंदव त स्वर्ग में राज्य कंदव। अगरि पूरो निश्चय थी वेंदव त हिकदमि पकिड़े वठंदा आहिनि बाबा खे। ईअं बि न कि हिते वेही वञिणो आहे, घर बार त छॾिणो न आहे, उहे त घर बार छॾींदा आहिनि। गुरु त भॻवानु, गुरु खे भॻवानु सम्झंदा आहिनि, उहे कोई जीते जी मरदा थोरी आहिनि। तव्हांखे त जीते जी मरी करे पोइ सत्युग में जीअणो आहे। हाणे अर्थात पुराणी रीति रस्म ॻाल्हियुनि स्वभाव संस्कारनि सां मरी करे जो बाबा सत्युग जे लाइ ॻाल्हियूं ॿुधाइनि था, श्रेष्ठ मत ॾियनि था, उनखे धारण करे हलण। जीअं हाणे खां ई असांजे लाइ सत्युग अची वियो आहे। तव्हां बाप सां, वैसे बाबा चईंदा आहिनि इहे त समय स्वर्ग खां बि ऊचो आहे। तव्हां बाप सां बेहद जो वरसो वठंदा आहियो। जॾहिं निश्चय थी वेंदो आहे कि बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदो आहे, 21 जन्मनि जो वरसो ॾींदा आहिनि, त उन्हनि जी श्रीमत ते हलणो खपे न। ॿार ठहियो त बाप डायरेक्शन ॾींदा। पहिरियों त हिकु हफ़्तो भट्टी में वियो, तव्हांखे रोज़ु नॉलेज मिलंदी रहंदी। सभु त हिकु जहिड़ो न सम्झंदा न, हर हिकु पंहिंजी पंहिंजी पुरुषारत तक़दीर अनुसार पाईंदो आहे। तक़दीर और पुरुषारत जे मथां ई हूंदो आहे। पतो लॻी वेंदो आहे कि तक़दीर में छा आहे, छा पद पाईंदा। बाप जो ठही करे पोइ गृहस्थ व्यवहार में बि रहणो आहे। गृहस्थ व्यवहार में न त वञी करे अंधनि जी लाठी ठहो, सत्यनारायण जी कथा ॿुधाइण ज़रूरु वञिणो पए। बाबा चवनि था त या त घर गृहस्थी में रही करे पंहिंजे बाबा जो सम्झी करे हर कर्म करो, न त वञी करे सभिनि खे सत्यनारायण जी कथा ॿुधायो। हाणे ॾिसो, प्रेम बच्ची सेवा करे आई आहे, जे निमंत्रण ॾिनो उन्हनि अज्ञायन जी ॾाॾनि सां मुलाक़ात कराई। त जे निमंत्रण ॾिनो उन्हनि आज्ञायन जी ॾाॾनि सां मुलाक़ात कराई, प्रभावित बि थिया। बाबा चवनि था त उन्हनि मुलाक़ात कराई हूंदी। त बाबा चवनि था ॾिसो, इहा प्रेम बच्ची आहे, इहा निमंत्रण ते विया त हुननि ॾाढो सुठो उन्हनि आज्ञायन कई। आज्ञायन मतिलबु उन्हनि ॾाढो सुठो स्वागत कयो, ॾाॾनि सां हिनजी मुलाक़ात कराई, ॾाढा प्रभावित बि थिया। परंतु बाबा चवनि निश्चय बुद्धि हिकु बि न आहे कि इन्हनि खे बेहद जो बाप पढ़ाईंदो आहे, जंहिंसां 21 जन्मनि जो वरसो मिलंदो आहे। प्रभावित थींदा आहिनि, परंतु ईअं थोरी निश्चय थी वियो कि बराबरि ज्ञान जो सागर बाप पढ़ाए थो। हा, सिर्फ़ु चईंदा आहिनि ॾाढो सुठो आहे, जीअं ई ॿाहिरि विया पोइ खलास। कोई वीरलो ई पुरुषारत कंदो आहे, भला आपस में सत्संग कंदा आहिनि, परंतु जो कंदा उहो बि निश्चय बुद्धि न आहिनि। परंतु जो कंदा आहिनि न इहा पुरुषारत, उहो बि निश्चय बुद्धि न आहिनि। हाफ कास्ट चइबो आहे न,
निश्चय ऐं संशय आहे न। हाणे चईंदा बाप पढ़ाईंदा आहिनि, हाणे चईंदा की इहे कीअं थी सघंदो आहे। हा, पवित्र ठहिणु सुठो आहे, परंतु पवित्रता में रहणु ॾाढो मुश्किल बाबा चवनि था, ईअं सम्झंदा आहिनि ॿार। बाबा चईंदा आहिनि ॿारनि खे पवित्र रहणु सुठो लॻंदो आहे, लेकिन पवित्रता में रहणु ॾाढो मुश्किल सम्झंदा आहिनि। पहिरियों त निश्चय खपे, निश्चय खपे कि असांजो बाप असांखे चए थो, असांखे एॾी सुठी प्राप्ति थिए थी, त प्राप्ति जे अॻियां छॾणु छा वॾी ॻाल्हि आहे। ऐं इहे बि केॾे माण्हुनि खे त पवित्रता सुठी लॻंदी आहे न, त जो चीज़ असांखे सुठी लॻंदी आहे हुनखे करण में मुश्किलात छो अचणी खपे। गदगद थी करे लिखनि, निश्चय थिए त गदगद थी करे लिखनि। जीअं बांधियलियूं गोपिकायूं पत्र लिखंदियूं आहिनि, उअं ई छूटेला कॾहिं लिखंदा थोरी आहिनि। बाबा लिखी ॾींदा आहिनि कि हिक खे बि निश्चय बुद्धि न ठाहियो। हा, साधारण प्रजा ठाही, वारिस न ठहिया, हिकु बि निश्चय बुद्धि न ठहियो। निश्चय बुद्धि ही वारिस ठहींदा आहिनि। जीअं आत्मा खे बाबा जे मथां पूरो निश्चय हूंदो आहे न कि हा, इहो ई मुंहिंजो बाप जो मूंखे हाणे स्वराज्य अधिकारी ठाहिनि था, पोइ मां ही आत्मा पर स्वर्ग में राज्य भाग्य बाबा खां मूंखे ई मिलियो हुयो, त उहो ई वारिस ठहींदा। बाबा चईंदा न, स्व जे मथां निश्चय, बाप जे मथां निश्चय, ड्रामा जे मथां निश्चय, परिवार जे मथां निश्चय, कोई बि निश्चय बुद्धि आहे, परंतु ज्ञान न उठाईंदा आहिनि, त हुन ई घराने जे अंदरि जीअं दास दासी ठहींदा आहिनि। कोई अगरि निश्चय बुद्धि आहे, लेकिन अगरि उहो ज्ञान नथो उठाए सघे, हर हिक जी बुद्धि पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। कंहिंजी बुद्धि छा ग्रहण करे सघंदी आहे, कंहिंजी बुद्धि छा, लेकिन त बि उहो बाबा जे घर में रहनि था, त उहो हुन ई घराने में अची करे उन्हनि जा दास दासी ठहींदा। अॻियां हली करे एक्यूरेट साक्षात्कार थींदो, पतो बि पवंदो कि असां दास दासी कहिड़े नंबर में ठहींदासीं। पोइ ॾाढा पछताईंदा, असां त श्रीमत ते न हलियासीं तॾहिं इहा हाल थियो। पोइ बि हर हालत में चईंदा ड्रामो, इन जो ड्रामो में ईअं ई कल्पांतर जो पार्ट आहे। साक्षात्कार थियणो ई आहे, पिछाड़ी में रिज़ल्ट निकिरंदी। पोइ चईंदा भावी, असांजी तक़दीर में ई इहो हुयो, तव्हांजी पढ़ाई जी रिज़ल्ट ईंदी। इहो त ॾाढो भारी स्कूल आहे न। पढ़ाइण वारो हिकु बाप ई आहे, हिकु ई पढ़ाई आहे, हिकु ई इम्तिहान आहे। टीचर ॼाणंदा आहिनि हीअ स्टूडेंट कहिड़ो आहे, सभु गैलप कंदा रहंदा आहिनि। त बाबा चवनि था हीअ केॾो भारी स्कूल आहे। पढ़ाइण वारो बि हिकु, चैप्टर बि हिकु ई, सभिनि जो हिकु ई इम्तिहान थींदो आहे। टीचर बाबा ॼाणंदा आहिनि हीअ स्टूडेंट कहिड़ो आहे, सभु गैलप कंदा रहंदा आहिनि। कॾहिं कोई अॻियां वधंदो रहंदो आहे, कॾहिं कोई अॻियां हली करे ॾाढो कुझु पतो पइजी वेंदो। घड़ी घड़ी तव्हां ध्यान में हली वेंदो। जीअं शुरूआति में वेंदा हुयो न, तव्हां बि सम्झंदा हुयो, बाबा बि सम्झाईंदा रहंदा आहिनि। तव्हां बि सम्झंदा रहंदा आहियो, बाबा बि सम्झाईंदा रहंदा आहिनि। तव्हां ग़फ़लत कंदा आहियो, श्रीमत ते न हलंदा आहियो। ईअं हलंदे हलंदे आदत पइजी वेंदी आहे। अगरि असां ईअं ग़फ़लत कंदा आहियूं न, श्रीमत ते न हलंदा आहियूं, त ईअं हलंदे हलंदे असांखे आदत पइजी वेंदी। भले तव्हां पुछो शिव बाबा असां तव्हांजी श्रीमत ते हलंदा आहियूं, बाबा ॿुधाए ॾींदा कि तव्हां न हलंदा आहियो, तॾहिं तव्हांजी तक़दीर अहिड़ी ॾेखारे में ॾिए थी। सम्झिबो आहे हाणे दिशा ख़राबु आहे, अॻियां हली खुली बि सघंदी आहे। कोई काम जो हल्को नशे में किरंदो आहे। भारत पावन हुयो, श्रेष्ठाचारी हुयो, त जो हाणे भ्रष्टाचारी थी विया आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि भारत पावन हुयो, श्रेष्ठाचारी हुयो, हाणे उहो भारत भ्रष्टाचारी थी वियो। त सभिनि ते बाबा चवनि था कि उन देवी देवताउनि जी महिमा त आहे न। बाप चवंदा आहिनि इहे आसरी संप्रदाय मां आयो आहे, दैवी संप्रदाय स्थापना करणु। इहे देवी देवता धर्म ऊच ते ऊच आहे। बाप ही पतित पावन आहे न, परंतु मनुष्य कुझु बि सम्झंदा न आहिनि। जो बि धर्म स्थापन करणु ईंदा आहिनि, पवित्र ज़रूरु ठहींदा आहिनि।
हर हिकु ॻाल्हि में सुठो ऐं बुरो हूंदो आहे। कम तक़दीर आहे ऐं सुठी तक़दीर वारा आहिनि। हर हिकु ॻाल्हि में सुठो ऐं बुरो हूंदो आहे। कम तक़दीर आहे ऐं सुठी तक़दीर वारा बि आहिनि। हाणे ये रावण राज्य ख़तमु थियणो आहे। हिन रावण जी नगरी खे हाणे आग लॻणी आहे। तव्हां राम जी सेना वेठा आहियो न, तव्हां हिन धर्म जा हूंदा उहो सम्झंदा वेंदा। नंबरवार सम्झंदा आहिनि न। कोई खे हिकु ई तीर जनक मुआफ़िक लॻण सां सरेंडर थी वेंदा आहिनि। उहो कोई बि बहानो न लॻाईंदा, बहानो न कंदा। बहानो हिन में हली न सघे, परंतु माया जी तूफ़ान बि ॾाढा ईंदा आहिनि। अर्थात उहो इहो बहानो न करे सघंदा कि ईअं ॻाल्हि थी वई, इन करे मुरली न ॿुधी, इन करे योग नथो लॻे, इन करे मां इहा सेवा न करे सघंदी आहियां, इन करे फलानो फलानी जे बहाना लॻाईंदा आहिनि न ॿार कि हुन जे कारण हीअं थियो। पंहिंजे घराने खे भुलाए ॾींदा आहिनि कि असां ईश्वरीय संतान आहियूं। त कोई बि ॻाल्हि हुजे, अॼु घर में कोई कुझु कंदो आहे त ईअं थोरी उहो घर बार छॾे करे, उहो त ॿिया माण्हू हूंदा आहिनि जेके ईअं, परंतु समझदार व्यक्ति थोरी घर बार छॾे करे हली वेंदो, पंहिंजे घर में रहंदो न, पंहिंजे घराने खे थोरी भुलिजंदो। लेकिन बाबा जा ॿार कॾहिं कॾहिं ॻाल्हि अहिड़ी थींदी आहे त बाबा जे घर पंहिंजे जेको बाबा असांखे एॾो घराने जी स्मृति था ॾियारनि कि हाणे असां ब्राह्मण घराने जा आहियूं, पोइ ईश्वरीय पोइ दैवी घराने जा ठहींदासीं। इहे ई भुलिजी वेंदा आहिनि कि असां ईश्वरीय संतान आहियूं। त ॿारनि खे ॾाढो मिठो ठाहिणो आहे। काम जो जरा बि नशो न अचिणो खपे। काम ॾाढो ई वॾो दुश्मन आहे। इहे ई सभिनि खां भारी परीक्षा आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार इकट्ठा रही पवित्र ठही करे ॾेखारियो। बाप ॿारनि जी अवस्था खे ॼाणंदा आहिनि। निश्चय बुद्धि वारा बाप खे पंहिंजो समाचार ॾींदा कि बाबा मां तव्हांखे यादि कंदो आहियां, इहा तव्हांजी सेवा कंदो आहे। निश्चय बुद्धि वारा बाप खे पंहिंजो समाचार ॾींदा कि बाबा मां तव्हांखे एतिरो हिन समय ईअं यादि कंदो आहे ऐं इहे तव्हांजी इहा सेवा बि कंदो आहे। सर्विस जो समाचार लिखे तॾहिं विश्वास रखां। सर्विस जो समाचार लिखी करे बाबा खे ॾे तॾहिं बाबा विश्वास रखे। सर्विस जो सबूत दिखाए तॾहिं बाबा सम्झे हिन में उम्मीद सुठी आहे, सुठी ॾेखारे में ॾिए थी। छो सर्विस त ज़रूरी आहे न, सिर्फ़ु खाइणो थोरी आहे, ॿियनि खे बि खाराइणो आहे न। तॾहिं त माण्हू ख़ुशि थी करे असांखे दुआयूं ॾींदा, तॾहिं त असांजी उन्नति थींदी, तॾहिं त असां ऊच पद पाए सघंदासीं। सर्विस जो सबूत ॾेखाइनि तॾहिं बाबा सम्झे हिन में उम्मीद सुठी ॾेखारे में ॾिए थी। ऐं पोइ इहो बि सम्झाइणो खपे कि बाबा अकेलो आहे, असां ॿार ॾाढा आहिनि। ऐं पोइ इहो बि सम्झणो खपे कि बाबा अकेला आहिनि, असां ॿार ॾाढा आहियूं। ईअं न बाबा खे रोज़ रिस्पॉन्ड ॾियणो पए न। बाबा आहे ई ग़रीब निवाज। छो जी असां सोचंदा आहियूं न भई पहिरियों बाबा पत्र लिखंदा हुया त सभु ॿार सोचंदा आहिनि न असांखे बाबा पत्र लिखनि। त हीअं बि सम्झणो खपे कि बाबा त अकेला आहिनि, असां हेॾा सारा ॿार बाबा खे पत्र लिखूं त बाबा रोज़ रिस्पॉन्ड कीअं ॾींदा न। बाबा त आहिनि ई ग़रीब निवाज। दान ग़रीब खे कबो आहे न। इहे भारत ग़रीब आहे न, भारत ई साहूकार सां ग़रीब थियो आहे। इहे कंहिंखे बि पतो न पवंदो आहे। इहे भारत ई अविनाशी खंड आहे। बाबा चवंदा जाते भॻवान अवतार वठंदा आहिनि। भारत सोने जी चुड़िया हुई, अर्थात सर्व सुखनि जो भंडार हुयो। जंहिं सुखधाम में वञण जे लाइ असां सभु पुरुषारत था करूं न। भारत सोने जी चिड़िया हुई, अर्थात सर्व सुखनि जो भंडार हुयो हिते। जंहिं सुखधाम में वञण जे लाइ असां सभु हाणे पुरुषारत था करूं। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग।
रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कोई बि बहानो न करे बाप जी श्रीमत ते हलणो आहे, सर्विस जो सबूत ॾियणो आहे। असां ईश्वरीय संतान आहियूं। ॿियो आहे, असां ईश्वरीय संतान आहियूं, असांजो ऊच ते ऊच घरानो आहे, इहो भुलिजणो न खपे। असां ईश्वरीय संतान आहियूं, असांजो ऊच ते ऊच घरानो आहे, इहा भुलिजणो न खपे। निश्चय बुद्धि ठाहिणो, सर्व खे ठाहिणो। वरदाना श्रेष्ठ सुमान जी सीट ते रही सर्व खे सम्मान ॾियण वारा सर्व जा माननीय ठहो। श्रेष्ठ सुमान जी सीट ते सेट थी करे सर्व खे सम्मान ॾियण वारा सर्व जा माननीय ठहो। सदा पंहिंजे श्रेष्ठ सुमान में स्थित रही करे निर्माण ठही सभिनि खे सम्मान ॾींदा हलो, इहे ॾियण ई वठणु ठही वेंदो। सम्मान ॾियण अर्थात हुन आत्मा खे उमंग उल्लास में लाहे करे अॻियां वधाइणु। सम्मान कीअं ॾियणो आहे? सभिनि खे उमंग उत्साह में लाहे करे जीवन में अॻियां वधाइणो आहे। कंहिंखे कंहिंजे लाइ बि असांजे मुख सां अहिड़ो शब्द न निकिरे या कुझु बि अहिड़ो कर्म न थिए या कुझु बि अहिड़ो संकल्प न अचे कि उन्हनि जो उमंग उत्साह ख़तमु थी वञे या उहो रुकी वञनि। बाबा उमंग उत्साह विझे थो। ऐं अगरि कहिड़ी बि आत्मा असांखे सम्झ में नथी अचे त असां किनारो करे छॾूं। छो जी कोई बि आत्मा मुंहिंजो बाबा चए थी त मतिलबु उहो स्वर्ग में अचण वारी आहे। बाबा ते निश्चय करे थी, बाबा जे कार्य में निश्चय करे थी। बाबा चई न अॼु भले वो पढ़ंदी न, लेकिन बाबा खे त राजधानी स्थापना करणी आहे, त राजधानी में सभी प्रकार जा माण्हू ईंदा, दास दासियूं बि ईंदियूं त प्रजा बि ईंदी। त बाबा चवनि था सम्मान ॾियो, अर्थात हुन आत्मा खे उमंग उल्लास में लाहे करे अॻियां वधाइणो। सदा सुमान में रहण सां सर्व प्राप्तियूं स्वतः ई थी वेंदियूं आहिनि। सुमान जे कारण विश्व सम्मान ॾींदी, सर्व द्वारा श्रेष्ठ मान मिलण जे पात्र माननीय थी वेंदो। सुमान अगरि असांजो सुमान हूंदो, सुमान में हूंदा त असांखे विश्व सम्मान ॾींदी, सर्व द्वारा श्रेष्ठ मान मिलण जे पात्र माननीय थी वेंदासीं। स्लोगन आहे, जो सर्व खे रिगार्ड ॾींदा आहिनि हुननि जो रिकॉर्ड स्वतः ई ठीकु थी वेंदो। जो सर्व खे रिगार्ड ॾींदा आहिनि हुननि जो रिकॉर्ड स्वतः ई ठीकु थी वेंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।